अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन यूनिट दौलतपुर ऐं अवामी वर्कर पार्टी यूनिट दौलतपुर पारां शागिर्दनि ऐं पोरियतनि जे अज़ीम इनक़लाबी अॻवान शहीद नज़ीर अब्बासी जी 44वीं वर्सी जे मौक़े ते संदसि इनक़लाबी जदोजहद खे भेटा पेश करण जे हवाले सां शानदार लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जो पहिरियों लेक्चर साम्राजी परमारियत ऐं शागिर्द सियासत जे मौज़ूअ ते थियो, जंहिं ते PRSF जे वफ़ाक़ी सदर कामरेड जय कुमार लेक्चर ॾिनो ऐं आख़िर में लेक्चर कामरेड नज़ीर अब्बासी अवामी जदोजहद जो अमर किरदार जे मौज़ूअ ते थियो, जंहिं ते अवामी वर्कर पार्टीअ जे वफ़ाक़ी जनरल सेक्रेटरी कामरेड बख़्शल थल्लो ॻाल्हि ॿोल रखी। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त मक़ामी माण्हुनि जे हक़नि जे लाइ हितां जी मक़ामी जेके पीड़ियल तबिको आहे उन्हनि जे लाइ सां गॾोगॾु जेको आलमी साम्राज्य आहे पूरी दुनिया जे वसीलनि खे लामारा ॾेई रहियो आहे, उन ख़िलाफ़ जदोजहद ऐं उन सां तसलसल आहियूं त अॼु जेका शिकल आहे साम्राज्य ते उहा अञा वधीक भयानक आहे। उहो हिकिड़ो अहिड़ो एनिमल आहे जंहिंखे चवंदा ज़ख़्मी जो कंहिं बि वक़्तु कुझु बि करे इसराइल जेका जारी जेका जंग आहे अमेरिका कीअं हुन सां गॾु करे बीठो आहे ऐं पूरी दुनिया जो जेके मज़लूम तारीख़ी तौर ते ज़ुल्म कयो आहे, उहा कड़ी आहे साम्राज्य जी। ऐं इहा वरी असांजी रिवायत आहे जेको साम्राज्य ख़िलाफ़ जेका पूरो असां तसलसल कयूं साम्राज्य ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी ऐं प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन दौलतपुर जे मुश्तरक प्रोग्राम पेश कयो आहे। शहर में नवाब शाह निज़ाम शुरू मल्हायो बस 44 वर्सी आहे ऐं हू अवामी जदोजहद जो कॉलेज जदोजहद जो शागिर्द जदोजहद जो कॉलेज जदोजहद जो संग्राम गांव आहे। उहो बि नज़र जो शहीद आहे, मार्क्सिज़म जो शहीद आहे ऐं अमर किरदार आहे। ज़ाई अमृत में हुनखे मारियो वियो, पर हिकिड़े इंसाफ़ भरे समाज जो ख़्वाब, बराबरी भरे समाज जो ख़्वाब जेको आहे उहो हुनजी अखियुनि जेको ॾिठो उहो हर नौजवान जे अखि जो ख़्वाब आहे। उहो आदर्श असांजा साॻिया आहिनि ऐं असांजो नारो ई इहो शहीद नज़ीर अब्बासी रस्तो असांजो रस्तो ऐं उहो रस्तो कहिड़ो आहे, उहो साम्राज्य मुखालफ़त जो रस्तो आहे, जागीरदारी मुखालफ़त, सरमाएदारी मुखालफ़त, मामले जो तब्दीली जो मुखालफ़त, क़िदरशाही मुखालफ़त जो रस्तो आहे, क़ौमुनि जी आज़ादी जो नज़रियो आहे। सो नज़ीर अब्बासी बेटा ज़िंदगी जी ॻाल्हि कई, शागिर्द जदोजहद ते PRSF जे वफ़ाक़ी सदर जय कुमार ॻाल्हि रखी ऐं दोस्तनि खे वॾावण पंहिंजे वॾनि खे यादि कंदो रहणु घुरिजे जीअं असां पंहिंजी मंज़िल लाइ वधीक चिटा बि थियूं ऐं उन हिसाब सां असां पंहिंजो ज़िक्र कयूं। साथियो, असां जेको प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उन बुनियादी मक़सदु इहो आहे त कामरेड शहीद नज़ीर अब्बासी जेको पोरियतनि शागिर्दनि जो अज़ीम इनक़लाबी अॻवान हुयो, उनजी 44 वर्सी आहे जेकी समूरे पाकिस्तान में मल्हाई पई वञे ऐं असां सम्झूं था त कामरेड नज़ीर अब्बासी जो रस्तो असांजो रस्तो आहे। उन करे असां उनखे यादि करे रहिया आहियूं। हू मज़लूमनि जो साथी हो, पोरियतनि जो साथी हो, पाण जेकी अज़ियाई अमरियत हुई उन में उनखे शहीद कयो वियो, टार्चर कयो वियो ऐं अॼु बि उहा किथे न किथे अमरियत पंहिंजी शिकिल में जारी आहे। ऐं असां सम्झूं था त उन अमरियत ख़िलाफ़ु विढ़णु असां शागिर्दनि, पोरियतनि ऐं सभिनी मज़लूमनि जो कमु आहे। असां सियासी तौर ते मुनज़म थियूं ऐं अहिड़ा लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयूं, पंहिंजे आवाम जी तरबियत कयूं, सियासी तरबियत कयूं, तॾहिं असां हिकिड़े मुनज़म रस्ते ते कमु करे ऐं को नओं समाज अॾे सघूं था जंहिंमें बराबरी हुजे, मुआशी बराबरी हुजे ऐं सभिनी ग़रीबनि मज़लूमनि खे बुनियादी हक़ बराबरि जे बुनियाद ते मिलनि। दौलतपुर में अवामी वर्कर्स पार्टी प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन पारां जेको शहीद नज़ीर अब्बासी जो ॾियारो मल्हायो वियो, उन में असां शहीद नज़ीर अब्बासी जे अवामी जदोजहद खे सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं गॾोगॾु असां इहो मुतालबो था रखूं त शागिर्दनि लाइ हिन जदीद दौर में जेको तइलीम पिराइणु इंतिहाई मुश्किल कयो वियो आहे, उन लाइ शागिर्द यूनियन तां जेका इहो बहाली आहे उनखे तुर्त बहाल कयो वञे। उन सां गॾोगॾु तबक़ाती तइलीम जो ख़ात्मो कयो वञे। उन सां गॾोगॾु असां आवाम दोस्त सभिनी धुरनि खे इहो वचन वरजायूं था त शहीद नज़ीर अब्बासी जो रस्तो असांजो रस्तो। महिरबानी। शहीद नज़ीर अब्बासी जो रस्तो असांजो रस्तो। कामरेड खे सुर्ख सलाम।